अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं त ठीक हूंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में छा थींदो। छा नवाब खान हाणे सिजावल खान वटां राणी ऐं मीर खे बाज़ियाब कराए वेंदो? छा सिजावल खान राणी ऐं मीर खे नवाब खान या बहावल खान जे हवाले कंदो? इन खां पहिरियां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾंदा ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾंदा, जीअं हर अपडेट सभ खां पहिरियां अव्हांखे मिलंदी रहे। तो दोस्तों हलूं था पंहिंजी मेन टॉपिक की तरफ। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नवाब खान पंहिंजे ॻोठाणनि ऐं पंहिंजी पूरी ताक़त जो ज़ोर लॻाईंदो, लेकिन सिजावल खान उन्हनि खे साफ़ साफ़ इनकार करे छॾींदो त राणी ऐं मीर खे अव्हां जे हवाले कॾहिं बि कोन कंदसि। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त मीर खे बि चवंदो मां तोखे हिननि जे हथां अकेलो करे कोन माराईंदुसि। पर दोस्तों तव्हां ॾिसंदो त राणी घर खां ॿाहिरि निकिरी ईंदी ऐं हुनखे बहावल खान जा माण्हू मारे छॾींदा ऐं मीर बि ज़ख़्मी थी पवंदो। दोस्तों उम्मीद आहे वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि अहिड़ा वीडियो ॾिसणा हुजनि त असांजे वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय ॾींदा, जीअं नई अपडेट अव्हां ताईं पहुचाईंदा रहूं।